Nah, ini lagi sedikit. Oke. Boleh ha? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अत्हरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सल्लल्लाहु व सल्लम अलैहि व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन व अला अस्हाबिहि अंसारिहि मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीज़ुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ज़ौक़ सा शौक़ सा मोहब्बत सा वॾे आवाज़ सां सभु जी दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअ्मिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। हज़रात उलमाए किराम, सादात इज़ाम, मुअज़्ज़ज़ प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइयों, अल्लाह करीम खां दुआ है त रब शाह असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। चओ आमीन। मदीने वारे सभी जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, करीमन जी मोहब्बत में जियारे शाल इन मोहब्बत में मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम खां दुआ है जनी ये महफिल सजाई है, अल्लाह उनके दीन दुनिया जी नेमतुन से माला माल फरमाए। तमाजे आडो खुश नसीब शहजादे जब कुरान के सीने में समाए याद कयो, तंहिंजी दिस्तार की पग जी तकरीब तवाजे सामूं थी। यकीनन दिलां दुआ निकती त अल्लाह असां जे बच्चन के कुरान जो हाफिज बनाए, इंशाअल्लाह दीन जो आलिम बनाए। खुश नसीब है वो अब्बो ऐं वो अम्मा जंजा बच्चा कुरान जा हाफिज बणजन था ऐं दीन जा आलिम थियन था। आज ऐं वक्त वारा आहिनि उहे वालिदैन जंजे बच्चन के अल्लाह कुरान ऐं दीन जे इल्म जी दौलत अता फरमाईंदो आहे। साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, हाफिज़ कुरान कुरान के याद करण वारो ऐं उन जे मथां अमल करण वारो पाण त जन्नत में वींदो, पर पाण सां गॾु पंहिंजे अब्बे ऐं अम्मा खे बि गॾु जन्नत में वठी वेंदो। पर जेको कुरान पढ़े उन ते अमल करे ऐं ॿियनि खे उहो कुरान पढ़णु सेखारे, दर्स ॾे,
वो माण्हू पाण त जन्नत में वेंदो पर पाण सां गॾु 40 ॿिया बख़्शराए जन्नत में वठी वेंदो। अल्लाह खां दुआ है अल्लाह असांजे बच्चन खे ईअं असांजे लाइ क़यामत जे ॾिहाड़े बाइस निजात बनाए। सदबार मुबारकबाद हाफ़िज़ कुरान के उन खां वधीक मुबारकबाद उन जे अब्बे ऐं अम्मा खे लखे मुबारकूं हाफ़िज़ साहब जे उस्ताद खे जंहिंजी मेहनतुनि ऐं कोशिशुनि सां बचड़े कुरान याद करे सीने में समायो आहे। तव्हांजे मथां हक़ थिए थो त उहे इदारा जिन में कुरान जी तालीम खे फ़रोग़ ॾिनो वञे उहे हुफ़ाज़ ऐं उलमा जेके बेलोस तव्हांजे बच्चन खे मुफ़्त में कुरान ऐं दीन जी तालीम ॾींदा आहिनि। अवाम जे मथां हक़ आहे त उहे उनजी ख़िदमत कनि, उनजी इदारे खे मज़बूत कनि। ये तव्हांजे तव्हांजे ईमान जा मुहाफ़िज़ आहिनि, तव्हांजे दीन जा मुहाफ़िज़ आहिनि। उन्हनि जी ख़िदमत करणु तव्हांजे मथां हक़ आहे। ईअं न भाइयो त ॿार आहे मौलवी चंदो था वठनि या मौलवी असांजे मथां वज़न था रखनि। तव्हांजे बरपिया न ॾियण सां अल्लाह जे दीन जो कमु बंदि न थी वेंदो। तव्हांजो फ़ाइदो पंहिंजो आहे, तव्हांजी ज़ात जो फ़ाइदो आहे। अल्लाह वटि मक़बूलियत आहे जो तव्हां दीन जा ख़िदमत गुज़ार बणो। मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े सभ खां पहिरियां जन्नत में आलिम वेंदा। केर वेंदा? ॻाल्हायो आलिम वेंदा। पर मदीने वारे साईं फरमायो हिकिड़ो टोलो मुंहिंजी उम्मत जो अहिड़ो आहे जेको इन दीन जे दर्स ॾियण वारनि उलमा ऐं कुरान पढ़ण वारनि खां बि अॻ में जन्नत में वेंदो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह से केर खुश नसीब हूंदा? मुझे दिल पर नबी फरमाया उहे माण्हू जेके इन दीन जी तबलीग करण वारनि, दीन सेखारण वारनि, कुरान ऐं हदीस पढ़ण पढ़ाइण वारनि जी माली मदद कंदा आहिनि, उन्हनि जी ख़िदमत कंदा आहिनि। उहे उन्हनि आलिमनि खां बि अॻ में जन्नत में रवाना कया वेंदा। मूंखे हाफ़िज़ नजम चयो कोन्हे कोई इहा ॻाल्हि करण जे लाइ, मां पाण थो कयां तव्हांखे तरगीब ॾियण जे लाइ ऐं उत्साहण जे लाइ त तव्हां बि आलिमनि जा ख़िदमत गुज़ार बणिजो त तव्हांजो नालो बि अल्लाह ताला उन्हनि में शुमार फरमाईंदो जेके अॻवाट जन्नत में दाख़िल कया वेंदा। अल्लाह ताला असां सभिनी जी मग़फ़िरत फरमाए। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु कुरान मजीद फुरकान हमीद सूरह तौबा जी आखिरी आयत में जा सेकंड लास्ट आयत मुबारक है फकीर तिलावत कई जंहिंमें मुझे मालिक रब कायनात पंहिंजे हबीब अरबी मुजीब मदीने वाले साईं जो शान बयान फरमायो। चओ सुभान अल्लाह। नबी जो शान ऐं नबी जो पंहिंजे उम्मत सां तअल्लुक़ बयान कयो आहे। मूंखे लॻे थो तव्हांखे निंड लॻी आहे या भुख लॻी आहे या निंड लॻी आहे या घर में को मसलो मसाइल छॾे आया आहियो उनजी ओन लॻी पई अथव ध्यानु तव्हांजो हले कहिड़े पासे आहे। कुझु घड़ियूं ज़ौक़ ऐं शौक़ सां मोहब्बत सां मदीने वारे साईं जो शान ॿुधो। हिन जम चयो आहे साईं 10 बजे महफ़िल ख़त्म कंदासीं, 9:30 त हींअर थी विया आहिनि। 10 बजे महफ़िल ख़त्म करे छॾींदासीं इंशाअल्लाह। तव्हां सुजाॻ जो लंगर तयार आहे न? लंगर आहे जमात जे लाइ? हिकिड़ा खाइनि था पिया या त बेवाजिबी आहे। सुभान अल्लाह। सुजाॻ थी वियो। मां महबूब मुस्तफ़ा करीम जो शान तव्हांखे ॿुधायां। कुरान तो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, अलबत्ता तहकीक अव्हां वटि अव्हां मां हिकु रसूल आयो आहे। अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, अव्हां जो तकलीफ़ में पवण मुश्किल में पवण उन ते तमामु गर्रो आहे। हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम, वो नबी अव्हां जे लाइ भलाई चाहण वारो ऐं मोमिननि सां घणी शफ़क़त कंदड़ ऐं
ऐं मोमिननि जे लाइ ॾाढो बाछारो आहे। सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजी तारीफ़। माण्हू तारीफ़ कनि, मुंहिंजी तारीफ़ मूंखे लक़ब ॾिना साईं हाफ़िज़ नजम साहब, मां लाइक न आहियां, मां गुनहगार माण्हू आहियां, मां कथाकार आहियां। मुंहिंजे मुर्शिदनि करीम मुंहिंजो पैगाम हूंदो आहे पहुचाईंदो, न को मां आलिम आहियां, न को मां वॾो को साईं मुंहिंजा पीर बुज़ुर्ग आहियां। माण्हू तारीफ़ कनि, मुरीद मुर्शिद जी तारीफ़ कंदा, शागिर्द उस्ताद जी तारीफ़ कंदा। मोरे वारो छा त शान आहे तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबी जो, छा त दर्जो आहे तुंहिंजे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो, छा त मक़ाम आहे तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबी जो आहे मानो आहे महबूब अल्लाह जो ख़ल्क़िल, पर महबूब मुस्तफ़ा जी तारीफ़ तौसीफ़ वखाण खुद अल्लाह जो। एड़ी सदी सुभान अल्लाह चई त मूं तकरीर कई। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, अलबत्ता तहकीक तव्हां ॾे आयो आहे ए उम्मत मुहम्मदिया, ए नबी दे कलमे पढ़ण वारो, ए मुस्तफा करीम जा उम्मतियो, तव्हां ॾे तव्हां जी जानिब मझा मुंहिंजो मिठड़ो महबूब मुस्तफा करीम आयो आहे, मुंहिंजो रसूल आयो आहे, मुंहिंजो हबीब आयो आहे। ऐं उन जो ताल्लुक तव्हां सां अहिड़ो त गहरो आहे, अहिड़ो त अज़ीम आहे। तव्हां जे लाइ वो महबूब अहिड़ो त मेहरबान आहे जो अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, अवां जो तकलीफ़ में पवण उनखे ॾाढो गर्रो लॻंदो आहे, ॾाढो मुश्किल लॻंदो आहे। महबूब मुस्तफ़ा जे लाइ अल्लाह फरमायो त ए हबीब, हे उम्मती तुंहिंजा आहिनि, हे आशिक तुंहिंजा आहिनि। नबी फरमायो त मौला जे मुंहिंजा आहिनि त इन्हनि खे तकलीफ़ न ॾिजा, मुश्किल में न विझजा, दुनिया में बि सुखियो रखजा त क़ब्र हशर में आबाद। न दुनिया जी मुश्किल महबूब सहन, न क़ब्र हशर जो अज़ाब सहन। हत्ता के कुरान तो फरमाए हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन, मोमिनन जे लाइ त मुंहिंजो दिलबर नबी भलाई चाहण वारो आहे। सुभान अल्लाह। भलाई मतलब आहे हर वो खैर, हर उहा चङाई जेका इंसान खे नफ़ो पहुचाए, इंसान खे फ़ाइदो पहुचाए, जेका इंसान खे नफ़े ॾियण वारी शइ आहे। मदीने वारो साईं फरमाए थो मुंहिंजी उम्मत खे हर उहो नफ़ो पहुचण वारो हुजे, न दुनिया जो को दुख पहुचे, न क़यामत जो को ओन हुजे उन्हनि खे, न महशर जे मैदान में हिसाब किताब जो उन्हनि खे को फिक्र हुजे, न जहन्नम जी बाहुनि ऐं अज़ाबनि जो उन्हनि खे को परेशानी हुजे। महबूब चाहिनि था त मुंहिंजा हर उम्मती जन्नत जा मालिक बणिजी वञनि। अल्लाह अकबर कबीरा। आखिर में लफ्ज़ अल्लाह आखिर करे छॾे, तंग करे छॾियो। तारीफ़ ऐं तौसीफ़ सना ऐं वाखाण जी अल्लाह ताला आखिरी हद करे छॾी। रब फरमायो रऊफ़ुर रहीम, मोमिननि सां घणी शफ़क़त करण वारो ऐं वॾो बाछारो बणिजी आयो आहे। मुंहिंजो महबूब तव्हां ॾे आयो, कीअं आयो? तव्हां जे लाइ रऊफ़ बि आहे, तव्हां जे लाइ रहीम बि आहे। मोरे वारो मदीने वारे साईं खे अल्लाह उहे सिफ़तूं अता फरमायूं जेके रब जूं ख़ुद ज़ाती सिफ़तूं हुयूं। रऊफ़ अल्लाह जी ज़ात आहे, रहीम अल्लाह जी ज़ात आहे। क़ुरान पढ़ो, चवंदा आहियूं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, शुरूआत कंदा आहियूं अल्लाह रहमान रहीम आहे। रहीम रब जी सिफ़त आहे। अल्लाह फरमायो मां जहाननि जे लाइ रहीम आहियां ऐं मुंहिंजा महबूब तोखे वरी मूं इन मोरे जे मोमिन जे लाइ रहीम बनाए मोकिलियो आहे। भला अहिड़ो मेहरबान नबी मिलियो जेको भलाई चाहण वारो, जेको तकलीफ़ुनि खे हटाइण वारो हुजे, जेको शफ़क़त कंदड़ हुजे, जेको पांच कंदड़ हुजे। अहिड़े नबी जे अचण ते, अहिड़े नबी जे मिलण ते, अहिड़े नबी जी साईं मुंहिंजा इज़त नामूस ऐं मोहब्बत असां ख़ुशी मल्हायूं कि न मल्हायूं? जवाब ॾियो के महबूब जे अचण ते ख़ुशि थिजे कि न थिजे? मदीने वारे साईं जे मिलण ते राज़ी थिजे कि न थिजे?
सो बदबख्त चइबो, बदनसीब चइबो जेको मदीने वारे साईं जे अचण ते खुश न थे। मुझे महबूब मुस्तफा करीम मां ऐब जुई करे महबूब जो शान खटाए, सो इज्जत वारो न चइबो, बदबख्त ऐं बदनसीब चइबो, निभागो चइबो, अभागो चइबो, खुश नसीब सो आ जेको महबूब सां दिल बुलाए, नबी जे अचण ते राज़ी थे। चो सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद मातली वाले दिलबर साईं फरमाए सुभान अल्लाह। चो तो पढ़ा जो जानी आयो जानी थी वई मेहरबानी, असा जो जानी आयो जानी थी वई मेहरबानी, जानिया जलवेदारू अल्लाह बाबा सैयद जासीगा। ओ चेहरो चमके बह 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 के, बह 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 के नूर तजली मादर मुर्के, चांदोना चमकार अल्लाह बाबा सैयद जासीगार। चाचो जानी आयो जानी थी वई मेहरबानी, असा जो जानी आयो ओ जानिया जलवेदार अल्लाह बाबा सैयद जासीगार। लाल लबन जो मुर्कन मोहे, लाल लबन जो नबी जो खिलण निरालो, नबी जो निहारण निरालो, नबी जो हलण निरालो, नबी जो गाल्हाइण निरालो, मुझे दिलबर नबी जो ज़मीन ते वेहण निरालो, अर्शन ते वञण निरालो, अर्शन ता ज़मीन ते वापस अचण निरालो, खत्मे नबूवत जो ऐलान करण निरालो, मुझे नबी के बददुआ जो लक़ब मिलण निरालो, हर ॻाल्हि में बेमिसाल बेमिसल बणजी आयो। तॾहिं त दिलबर साईं चयो त लाल लबन जो मुर्गन मोहे, नूर निहारे दिलियूं थोए, ओ वाह मिठी मुस्कार अल्लाह, वाह मिठी मुस्कार अल्लाह बाबा सैयद जासीगार। मोहब्बत सां चओ जानी आयो जानी थी वई मेहरबानी, जानी आयो जानी थी वई मेहरबानी, ओ जानिया जलवेदार अल्लाह बाबा सैयद जासीगार। ओ दिलबर साईं जा वक्त भलेरा धोण आयो, असांजा मुहरा मेरा दिलबर साईं जा वक्त भलेरा धोण आयो, मुहरा मेरा खुशियुनि जा तकरार, ओ अल्लाह खुशियुनि जा तकरार अल्लाह बाबा सैयद जासीगार। सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान तो फरमाए ओ मोरे जा सुन्नी गयूर मुसलमानो, अल्लाह जो कुरान तो फरमाए मदीने जो ताजदार तव्हां दे आयो, ये आयो जो तव्हांजे ला शफीक बणजी आयो, तव्हांजे ला हरीस बणजी आयो, तव्हांजे ला रऊफ बणजी आयो, तव्हांजे ला रहीम बणजी आयो, अहिड़ो मेहरबान बणजी आयो जो दुनिया में अहिड़ी मेहरबानी न अबो करे, न अम्मा करे, न भाइर शफ़क़त कन, न यार अहिड़ी मेहरबानी करे जहिड़ो एहसान, जहिड़ी शफ़क़त, जहिड़ी मेहरबानी हुसैन जो नानो मिठो मोहम्मद करीम तव्हां उम्मतुनि ते करण आयो। कहिड़ी मेहरबानी कई, कहिड़ी शफ़क़त कई, कहिड़ियूं करम नवाज़ियूं कयईं। सुभान अल्लाह। कुरान तो फरमाए
तव्हांजे ला गुनाहन जी बख्शिश मदीने वारो साईं बणजी आयो तव्हांजे ला अज़ाबन खां निजात मदीने वारो साईं बणजी आयो तव्हांजे ला अल्लाह जे तरफां असमत जो छप्पर छाव मदीने वारो साईं बणजी आयो तवाजा अमाल एड़ा तवाजा प्रकार एड़ा तवाजो किरदार एड़ो जो अल्लाह जे अजाब जा हकदार बनाया वजो पर कुरान तो फरमाए तवाजे मथा मेहरबानी मदीने वाले साईं जे जरिए कई वैया कुरान जा लफ्ज हिन वमा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम वमा कान अल्लाह मुअज़िबहुम व हुम यस्तगफिरून अज़ाब पे ओ मुझा महबूब इनन के किए अज़ाब कया किए इनन जे मथा अल्लाह तो फरमाए अज़ाब नाज़िल कया जो तू इनन जे अंदर नहीं तू जो हुआ अज़ाब के तारे छो ए मुझा महबूब इनन के किए अज़ाब जो हकदार बनाए वने जो तू वही तुझा असहाबी इस्तिगफार कन था बख्शिश तलब कन था माफी वठन था अल्लाह के सजन था रब के पुकारन था इनन जो इस्तिगफार है तुझो हुअण तुझी मौजूदगी अल्लाह जे आयल अज़ाब के तारे छड़ींदी आहे सुभान अल्लाह हिकड़ो इस्तिगफार ऐं ॿियो नबी जी मौजूदगी ये बशयूं अज़ाब के टारींदियूं आहिनि ये बशयूं अज़ाब के हटाईंदियूं आहिनि अल्लाह ते अल्लाह जे गुस्से गज़ब कावड़ तमर के हल्को कंदियूं आहिनि या ख़त्म कंदियूं आहिनि या माफ़ी ॾियारींदियूं आहिनि ये बशयूं हिकड़ो मदीने वारे साईं जी मौजूदगी ऐं ॿियो मोमिनन जो इस्तिगफार पर अल्लाह ताला हिते क़ुरान मजीद में इस्तिगफार के बाद में रखो अव्वल मदीने वाले साईं की मौजूदगी के मुकद्दम रखो अल्लाह ताला एहसास जारियो अबा कुरान जो लफ्ज लफ्ज माना खेजा बा मतलब आए कुरान जे लफ्जन जी जेका तरतीब या एकड़े माना मुताबिक रखी वैया इस्तिगफार के रब बाद में रखो अल्लाह वारन जी दुआन के रब बाद में रखो रब महबूब जी मौजूदगी के अव्वल रखो अल्लाह कुरान में नबी के मुकद्दम रखो रब जो फरमान इन जो मतलब इहो निकतो अज़ाब का बचण चाहो था त दिल पर नबी जी दामन में हथ विझण वारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये आयत मुबारक तॾहिं नाज़िल थी हुई जॾहिं मक्के जा काफ़िर साईं करीम जी खिदमत में आया अल्लाह जे हबीब वटि आया चयो या रसूल अल्लाह असा तो भाई नथा मनु अल्लाह के चो असा ने अज़ाब नाज़िल कर घुर के सवाल के तवज्जो मुड़िया जी साईं घुर के अज़ाब जी घुर के दे असा असा ने बता अज़ाब छो तो लाए अल्लाह अकबर कबीरा वाह मुझा महबूब तुझो दर्जो कंजे रखो सदके सदके सुभान अल्लाह आया रहा मूसा कलीमुल्लाह की उम्मत कोन हुई नूह नजी उल्लाह जी उम्मत कोन हुई हे ईसा रूहुल्लाह जी उम्मत कोन हुई जो जनरूई गलती कई अज़ाब नाज़िल थी अल्लाह फरमाए पंहिंजे नबियन के पंहिंजी उम्मतन के बाहर कढो इन काफरन ते अज़ाब नाज़िल कंदुस इस्तिगफार कयुन अल्लाह के अर्ज कयुन माफी कोन मिली अज़ाब नाज़िल छो पर हिते घुर पिया कन अल्लाह फरमाए महबूब कोन कंदो अल्लाह मुझा दुश्मन है ने हबीब की कयां जो तुझे मथा नजर थी कर सुभान अल्लाह सच्चे सुभान अल्लाह हाय 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 वाह सुभान अल्लाह अल्लाह फरमायो प्यार नबी बराबर शान वाला मुझा दिल बर नबी तू तो मुझो महबूब है तुझे सदके गुनाहगार तक जा बदकार जा बे तो मन लचा पर तुझे करे मा काफरन ते अज़ाब नाज़िल कोन कंदुस सो तो महबूब तुझे सदके उनन के बख्शे दो एदी बड़ी का मेहरबानी लिखवा एदो ओदो थोरो लिखवा सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए मुझे महबूब अलिया तुझी रहमत आहे जने सदके में गुनाह बख्शा। हालांकि काफिर हमेशा अजाब जा हकदार रहंदा, काफिर हमेशा अजाबन जा मुस्तहिक रहंदा, उन्हनि खे माफी कोन मिलंदी। मोमिन जे कलमो पढ़ियो, जे ईमान आंदो, मोचड़ा खाईंदो गुनाह जे करे ख़ताऊं कई क़यामत में बादल लगंदो। ये कौन दी ये बस क़यामत में आयो जो सीधो जन्नत जो दरवाजो खुली वेंदो न। नमाज नथो पढ़ी मोचड़ो लगंदई, रोज़ो नथो रखी, अल्लाह जी बेफरमानी तो करी, जेकॾहिं साहिब ज़कात ऐं ज़कात नथो ॾी, ब्याज खाईंदे, ज़ुल्म जा कम कंदे, बदकारी वारा कम कंदे, बेहयाई जा कम कंदे, अज़ाब थींदो, मोचड़ो लगंदो। असां वटि मौलवी सोनाई करे छॾी आहे, बसि साईं तूं जेको जो व्याजी आहे सॼी ज़िंदगी व्याज खाईंदी वठे, हुनखे सलाह ॾींदा मिलाद मला बसि अल्लाह तोखे बख़्शे छॾी मशवरो ॾींदा, सलाह ॾींदा मिलाद कर बख़्शजी वेंदे, बसि साईं कलमो पढ़ बख़्शजी वेंदे। भली व्याज खाईंदो वञे, मुस्लमाननि जा प्लाटनि ते कब्ज़ो कंदो वञे, हक़ खाईंदो वञे, ज़ुल्म कंदो वञे, न्याणियुनि जा हक़ खाए, भेणुनि जा हक़ खाए, विरासत जो माल खाई वञे, साईं मुंहिंजा मुस्लमाननि सां ज़्यादती कंदो वञे, सॼी ज़िंदगी ज़ुल्म जी बाहि ॿारे छॾे। असां वरी चवंदासीं साईं बसि अहिड़ो कमु कयो अथई, मदरसे में 100 रुपया ॾिना अथई, बख़्शजी वियो। ॻाल्हि सही थो कयां ग़लति? सही आहे किबला। और जन्नत इहो आहे न, ग़रीबनि खे जुती पाराई। वो बोर्ड में साईं मुंहिंजा आयो हुयो 100 कटा राशन जा खणी आयो हुयो, इन जी इहो बख़्शल। वो ख़बर कोन्हे को 100 कटा खणी व्याज जे पैसनि मां आयो, मुस्लमाननि जा हक़ खाई उन मां पैसा कमाई खणी आयो। लख गुनाह करे वरी चवंदा हज पढ़ी आयो बाबा, हाणे त बख़्शजी वियो। अल्लाह पंहिंजा हक़ बख़्शींदो, रब जी मर्ज़ी आहे बख़्शे न बख़्शे। कुझु गुनाह अहिड़ा आहिनि जिन जे लाइ तौबा ताइब थियणो पवंदो आहे, कुझु गुनाह अहिड़ा आहिनि जिन जे लाइ अमली तौर ते वञणो पवंदो आहे। मिसाल तौर कंहिंजी दिलि ॾुखायई, कंहिंजे घर में चोरी कयई, कंहिंजो हक़ खाधोई, कंहिंसां ज़्यादती कयई, कंहिं ते ज़ुल्म कयई, हली वञी उन खां माफ़ी वठंदो, तॾहिं क़यामत जे ॾिहाड़े बख़्शे थींदी। ॻाल्हि सम्झ में आई आहे? बेशक सुना बेशक। इहो आहे मुस्लमाननि जे लाइ केतिरो बज़ाब थिए, पर नबी सोने जे सदके नेठा नेठ जहन्नम मां निकिरी जन्नत में वेंदो। सुभान अल्लाह। इहा महिरबानी थींदी। मिसाल तौर हिकिड़ो माण्हू निमाज़ नथो पढ़े, साईं करीम फरमायो हिकिड़ी निमाज़ ॼाणी वाणी छॾे ॾे, उनखे 620 साल जहन्नम जी बाहि में जलायो। 620 साल हिकिड़ी निमाज़ जे बदिले। हाणे जेतिरियूं निमाज़ूं छॾियई, उहो तइदाद मलाइक जे कुलनि ते वेठा लिखंदा, एतिरा साल दोज़ख में सड़ंदे निमाज़ न पढ़ंदे त। पर साल गुज़रंदा, वक़्त गुज़रंदो, नबी साईं फरमायो माण्हू विसरी वेंदा, सदियूं साल गुज़री वेंदा, माण्हू जहन्नम में सड़ंदा पिया, विसरी वेंदा। जिब्रील ने बोलींदो या रसूल अल्लाह, कुछ तुंहिंजा उम्मती अञा जहन्नम में रहिजी विया अथई। साईं जन फरमायो मां जन्नत मां अचे, उन्हनि खे जहन्नम मां कढाए पाण सां गॾाए जन्नत में वठी वेंदो। समझ में ॻाल्हि आई अलाए कोन आई? इहो आहे मुस्लमाननि जो मामिलो। पर जे नबी खे मञियो ई न, मदीने वारे साईं जो मुरादी इनकार कयो, मदीने वारे साईं जे ज़ात जो इनकार कयई, महबूबन करीम जी नबूवत जो इनकार कयई, रिसालत जो इनकार कयई, मदीने वारे साईं जी इज्जत ऐं नामूस जो इनकार कयई, या महबूबन करीमन जे खातमुन नबीयीन हुअण जो इनकार कयई, मदीने वारे साईं जी ज़ात जे लाइ जेको ईमान रखणो आहे उन जो इनकार कई, जेको कुफ्र ॾे वठी वञे, इहो काफ़िर कॾहिं बि जन्नत में कोन वेंदो। यादि रखो, इहो कुफ्र करण वारो आहे, बेईमान आहे, जेको नबी जो मुनकिर आहे, सो जन्नत में
ये ना है तो ये मोमिनन के कुछ दिहाड़ा अजाब थियो वरी को जन्नत में वेंदो न कदे भी जन्नत में कोन वेंदो खालिदीन फिया अबदा हमेशा हमेशा जहन्नम जी बाहर सड़दो तवज्जो जो तमा एकड़ी गाल समझाए जेको पान जहन्नमी हुंदो आ न तो तुने खबर आ तो मां त किरियो आ अदा ब्या किरायो मुनकिर मानू शैतान जो कोई लग मानू शैतान चाहिंदो आ त मां पंहिंजा अदा साथी वधाइन मोमिन चाहिंदो मदीने वारे साईं जे अल्लाह फरमाए तो मुझे महबूब तव्हां जे ला वडो हरीस आ चाहे तो भलाई तव्हां के मिले भलाई माना जन्नत मिले मुझो हर उम्मती नबी तो फरमाए तो इंशाअल्लाह जन्नत जो साहिब बनबो सुभान अल्लाह ये तो नबी जो हिरस है मदीने वाले साईं जे दिल की ख्वाहिश है तमन्ना है मोमिनन जे ला जोर भलाई चाहिंदा है शैतान बचाए तो मां जो लानती बणियो आया न मूसा गजी हलन वो केडी मल नसरानिन जी सूरत में केडी मल यहूद ऐं हनूद जी सूरत में केडी मल बुत परस्ती जी सूरत में अजकल वरी पाकिस्तान में कादियानिन जी सूरत कम कन पिया चङो भलो फैसलो थियो पियो आ साल गुजरी विया खबर अथव उनजो दीन छा आहे उन कादियानी छा लिखियो आहे कंहिंखे शक हुजे मां ॾेखारण जे लाइ तयार आहे लिखियो अथई अलियाज़ु बिल्लाह नकले कुफर कुफर न बाशद असां जे अवाम खे सम्झाइण जे लाइ मां इहो लफ़्ज़ थो ॻाल्हायां पंहिंजे किताब खज़ाइन नालो अथसि ग़ालिबन खज़ाइन मारिफी नालो अथसि चवे थो त अबू बकर ऐं उमर ऐं मौला अली अलियाज़ु बिल्लाह अस्तगफिरुल्लाह जो तो मालूम चो अस्तगफिरुल्लाह ओ पैसा वठी मलका जेका हुई रानी हुई इंग्लैंड जी उन जी तारीफ में 600 सुफ़न जो किताब लिखे ये सही 600 सुफ़न जो किताब लिखियो ने कादियानी उन जी तारीफ में त मां तुने ला हेडो कम कयो आ 600 सुफ़न जो किताब लिखे बदले में उन्होंने थुक भी कोन है अंग्रेजन हिन जे लेके मूंखे इनाम मिलंदा मूंखे साईं मुंहिंजा वॾो महिरबानी थींदी ज़रो का शइ कोन मिलियसि बाद में उन्हें खत तो लिखे तो मूं तव्हां जे लाइ हेॾी वॾी महिनत कई आहे मूंखे को बदिलो कोन ॾिनो अथव उन जे बदिले में चवंदा हाणे तोखे असां साईं मुंहिंजा हिफ़ाज़त कंदासीं तुंहिंजे मथां सिर ते हथ रखंदासीं हुकूमत में तुंहिंजा मामलात हलाईंदासीं आख़िर में हिन खत में नबूअत जो धाड़ो हणंदे चयो त मां ऐलान नबूअत थो कयां मदीने वारे साईं खे घटि वधि ॻाल्हाई ऐं उन जेको तर्जुमो क़ुरान जो जंहिंजे लाइ काज़ी साहब फतवा ॾिनी आहे फ़ैसिलो ॾिनो आहे त इहो कादियानी पंहिंजे क़ुरान जी प्रचार कनि उन में लिखियल छा आहे महबूबन करीमन जी खत में नबूअत जो इनकार आहे जिते जिते महबूब जो इस्म मुबारक आयो आहे शान रिसालत मुस्तफ़ा करीम जी ज़ात जी ॻाल्हि आई आहे उते उन ख़बीसन नबी जो नालो कढी उन यहूदियुनि जे एजेंट अंग्रेज़नि जे एजेंट गुलाम कादियानी जो नालो जिते नबी जो नालो आहे अरे कुरान में जिते फिरौन जो नालो आहे असां उते तुंहिंजो नालो ख़बीस न रखो त वरी रसूल जे नाले ते पंहिंजो नालो जुड़ो हाणे तव्हां पाण इंसाफ़ कयो जिते मदीने वारे साईं जो इस्म अचे उते असां ॿिए खे नबीअ खे अचण न ॾियूं मुंहिंजे महबूब जो शान त नबीअनि खां निरालो आहे सोलो चवे त मां महबूब जे मट में सिलायां मदीने वारे साईं जी अलियाज़ु बिल्लाह जाइ ते आहियां मां उनजो नाइब आहियां मां साईं मुंहिंजा ज़िली या बरोज़ी नबी आहियां न काज़ी साहब हिकिड़े ॾिहाड़े तूं बि मरंदे असां बि मरंदासीं कब्र में असांखे बि वञिणो आहे कब्र में तोखे बि वञिणो आहे ओ काज़ी साहब अल्लाह खां ॾिॼ इन बदकार इन दीन जे धारेलनि जो साथ न ॾे साथ ॾियणो अथई त मुस्तफ़ा करीम जो साथ ॾे ख़त्म नबूवत जो पहरेदार थी महबूब मुस्तफ़ा करीम जो साथ ॾे न त हमेशा हमेशा इन काफ़रनि सां जहन्नम जी बाहि में सड़ंदे जन्नत में त उहे वेंदा जेके मुस्तफ़ा करीम सां मोहब्बत जो नातो चई सुभान अल्लाह तव्हां अॼु हिन भरी मजलिस में सभु गयूर बाकुल बाशूर मुस्लमान वेठा आहियो चओ त असांखे जज साहब जे फैसले खां इख़्तिलाफ़ आहे असां हिनखे कोन था मञूं चओ चओ हथ मथे खणी चओ असां इहो फ़ैसिलो नथा मञूं न को मञूं आहे न मञंदासीं कादियानी कल्ह बि काफ़र हुया चओ चओ अॼु बि इंशाअल्लाह न उन्हनि खे तबलीग जी इजाज़त मिली आहे न को असां मरी कोन विया आहियूं असांजे हथ को कपे कोन विया आहिनि सिंधी में चवंदा आहिनि न हथ कोसा कपे विया आहिनि असांजा
असांजे हथ खोसा कपे कोन विया या सनानियूं चूड़ियूं हथनि में कोन पातियूं आहिनि जे तव्हां खां नथो पुॼे त मुमताज कादरी जहिड़ा कई वेठा ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे मुर्शिद मातली वाले दिल पर सही फरमा चलो सुभान अल्लाह सय्यदुल मुल आलमीन खातमुल मुरसलीन ए हबीब खुदा राहतुल आशिकीन सय्यदुल आलमीन खातमुल मुरसलीन सुभान अल्लाह तू ही अव्वल नहीं तू ही आखिर नहीं सय्यदुल अव्वलीन सय्यदुल आखिरीन ए हबीबे खुदा राहतुल आशिकीन दिल पर सही तो फरमाए चेहरे बतुहा चेहरे बतुहा जुल्फलैलुद्दुजा महजबी नाज़नी खातमुल मुरसलीन ए हबीबे खुदा राहतुल आशिकीन सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह मदीने वाले साईं सन दिल लाती अल्हम्दुलिल्लाह आहे मोहब्बत केदी की मोहब्बत हाथ हाथ खणाई तो ना हुजूर क़िबला आलम मना कंदा आहिनि पर मोहब्बत जी ॻाल्हि आहे एहसास ॼाणण जे लाइ चओ त मदीने वारे साईं सां मोहब्बत आहे मुंहिंजे दिल पर नबी सां असांखे इश्क आहे छो आहे छाजे लाइ मोहब्बत आहे जो मदीने वारो असांजे लाइ शाफ़े आहे मुंहिंजो महबूब असांजे लाइ रहीम आहे मदीने वारो असांजे लाइ अल्लाह जे खज़ाननि जा दरवाज़ा खोलण वारो आहे मदीने जो ताजदार अल्लाह जे तरफ़ां रहमत बणजी आयो आहे इनायत जो ककर बणजी आयो आहे छो न तारीफ़ कयूं असां जूं मुरादूं पुगियूं त नबीअ जे दर ते पुगियूं असांजा दर्द लथा त मदीने वारे जे दर ते लथा जे कर्ज़ा मर्ज़ा निजात मिली त मदीने वारे जे दर तां मिली तो या रसूल अल्लाह नचो पुकार न कयो शिरक वा बिदता ना जायजा मुझे वदा या फतवा पान संभाले रखो असा के मिलियो वा तने दर्द मा दाह निकरे थी या रसूल अल्लाह जी सदा निकरे तो सुभान अल्लाह बहराल जो बद्दू आयो साईं करीमन जी खिदमत में शायर हुयो शायर सुभान अल्लाह शायर हुयो मदीने वाले साईं जी बारगाह में आयो अजे अर्ज की या रसूल अल्लाह शेर में तवील शेर है कसीदो पढ़ी महबूबन करीमन की अर्ज की या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब सब तरारी जा रवासी आयो गरीब मिस्कीन आयो ओ मुझा महबूब जो आसरो कोने को तुझे दर ते हली आया आयो या रसूल अल्लाह टुकर पे जी व्या मीहन था वसन मारुन जो थन्यू खुश्क थी वियो असा जा फसल तबाह थी व्या बच्चा भूख मरी व्या ओ मुझा हबीब संजा कुन्ना खाली रह जी व्या ओ मुझा हबीब तुझे दरवाजे पे आया आयो हबीबा
आज करम कयो निगाह शफकत कयो अल्लाह के अर्ज कयो ते अजाब लहन ये टुकर लहन के रहमत जामी वसन वड पुरामी वसन अल्लाह पंहिंजी रहमत नाज़िल करे असांजे घरनि में खैर ऐं बरकत नाज़िल थे अर्ज कई वलैस लना इल्ला इलैक फिरारुना व ऐन फिरारुन नास इल्ला इलर रुसुली हबीबा असांजो दर तो ताइया पहुंच तो ताइया असां तो आयासीं तुंहिंजो दर छॾे किथे वेंदासीं ऐं माण्हू त रसूलनि वटि ईंदा आहिनि उन्हनि खां सिवा को चारो न आहे सहाबिया वहाबी न आहे चओ सुभान अल्लाह तो लैस लना इल्ला इलैक फिरारुना तुझो दर छड़े के लिए ओ महबूब सुभान अल्लाह हबीबा तुझो दर छड़े के लिए विंदासी सुभान अल्लाह ये जे मुंह शेर चयो सुभान अल्लाह चलो सुभान अल्लाह तो मैं पढ़ा हे हबीब खुदा तुझो नौकर रहा सोहना सतेरा था तुझो नौकर आया ए हबीब खुदा तुझो नौकर आया सोहना सतेरा था तुझो नौकर आया ये सब
कतरे कतरे में रहमत हुजे, बरकत हुजे, समत हुजे, अज़ाब वारो मींहुं न वसाए, रहमत वारा मींहुं वसाए। सुना बरता है सुनल चाहन अगवाड़ी भी बसण शुरू करे छो। जल थल हिक थी मदीने जा पहाड़ वादियूं जबल पाणीअ सां भरजी वियूं, हरियालियूं थी वियूं। गाह फुटण में वक्त लगंदो आ, गाह ॼमण में टाइम लगंदो आ। मींहुं वसे पियो, अहिड़ो बरकत वारो मींहुं हुयो जो ॾिठो वियो त ॾींहंनि में जबल सावा थी विया, गाह फुटी विया, वादियुनि में हरियाली थी वई, पर मींहुं न पियो बीहे। कुझु ॾींहंनि खां बाद में साॻियो माण्हू या ॿियो को माण्हू आयो, तंहिं चयो या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा दिलबर नबी, ओ मुंहिंजा हबीब, दुआ घुरो त मींहुं बंदि थिए। ठव थी विया, करार थी विया, तुंहिंजी महिरबानी थी। वादियूं हरियाली सां भरजी वियूं, जानवरनि जा उर खीर सां भरजी विया, माइरूं ख़ुशि थी वियूं, बचनि जा पेट भरजी विया। हबीब दुआ घुरो त मींहुं बंदि थिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उनजी इहा सदा ॿुधी नबी सुना खिलण लॻा। महबूब मुर्किया दुआ घुरियनि जे मुंहिंजा मौला असांजे मथां मींहुं न वसा, असांजे ओसे पासे में वादियुनि जबलनि ते मींहुं वसा। नबी जा लफ़्ज़ खजणा हुया, चवंदा रावी चवे थो त ईअं गोल दाइरो ठही वियो जे ताज जी गोलाई हूंदी आहे न, ईअं गोल दाइरो ठही वियो। मदीने जे मज़ाफ़ात में पहाड़नि वादियुनि जबलनि ते मींहुं वसनि पिया। मदीनो जिते माण्हू रहनि था उते मींहुं न पिया वञनि। तेरी हथ खॼा मींहुं बंदि थी वियो। नबी जो इहो पंहिंजो महिरबानी अल्लाह जी ॾिठी। साईं फरमायो अल्लाह रहमत करे मुंहिंजे चाचे अबू तालिब जे मथां। बचपन में उन मुंहिंजे लाइ हिकिड़ो शेर चयो हुयो, आहे को जेको उहो शेर मूंखे ॿुधाए। सुभान अल्लाह। महबूबन करीमन फरमायो, पंहिंजो चाचो यादि आयो साईं जो। अबू तालिब साईं करीमन की परवरिश कई हुई, बचपन जी ॻाल्हि हुई। मके में डुकर आयो हुयो त महबूबन करीमन खे खणी आयो। नंढा सगीर हुया, महबूब सोना नंढी उमिरि जा हुया। पुठी मुबारक उघाड़ी करे ऐं बैतुल्लाह शरीफ जी दीवार सां महबूबन खे लॻाए ऐं चई, यार ए मुंहिंजा मौला, हिन सुहिणी सूरत वारे, हिन प्यारे बचड़े जे सदके मींहुं वसा। सीरत जे किताबनि में अचे थो, इमाम साली इहा रिवायत आंदी आहे, हज़रत अबू तालिब या दुआ घुरी, हबीबन करीमन खे अञा हेठि कोन लाथो हुई, मके में मींहुं वसणु शुरू थी वियो। सुभान अल्लाह। वरी वरी हिकिड़ो शेर पढ़े। साईं ने फरमायो, आहे को जेको अबू तालिब जो वो शेर मूंखे पढ़ी ॿुधाए। हज़रत हैदर करार मुर्शिदना व सैयदना मौला अली मुश्किल कुशा फातिह खैबर वेझो आयो। अचे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मूंखे इजाज़त ॾियो त बाबे जो शेर मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां। शेर कहिड़ो हुयो? वबियब्दु युस्तस्कल गमाम बिवजही सिमाल यतामा इस्मतुन लिल अरामिली। ओ सफेद रंग वारे चेहरे वारा, ओ सुहिणी सूरत वारा, ये उहो मुखड़ो आ जंहिंजे सदके अल्लाह मींहुं वसाईंदो आ। इहो उहो चेहरो आ जेको यतीमनि ऐं बेवाहनि जे लाइ छपर ऐं छांव आहे। सुभान अल्लाह। उहो मुखड़ो आ जेको ग़रीबनि जी परगोर लहण वारो आहे। मिस्कीननि जी मदद थींदी आहे, यतीमनि जी सार लधी वेंदी आहे। उहो हबीब आहे जंहिंजे दर ते बेवाहनि जी मदद कई वेंदी आहे। ग़रीबनि जा सर ॿुधा वेंदा आहिनि, करम नवाज़ी जो दर खुलंदो आहे। नबी सोने जो पंहिंजे चाचे रावी चवे थो, जो मुख मुबारक ईअं बहकी थियो, गुलाब जो फूल चमकी पवंदो आहे, टिड़ी पवंदो आहे। गुलाब
तौबा कंदो आहे हबीबन करीमन जो मुखड़ो ये गुलाबी बणजी गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी वियो आहे सुभान अल्लाह नहीं हेलो बाबा मजो करो शान सॼी राति जो सुभान अल्लाह ओके वापस परे बंदा मुझो सॼी राति सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अहिड़ो करीम अहिड़ो शफ़ीक ॿियो को न मिलियो न मिलंदो न पैदा थियो न थींदो भला ॿुधायो मोजा बाशूर सुन्नी मुस्लमानो अहिड़े नबी सां दिलि लाइजे कि न लाइजे अहिड़े नबी खे राज़ी कजे या न कजे अहिड़े मुस्तफ़ा जी गुलामी इख्तियार कजे या न कजे जेके वेठा आहियो जेके बीठा आहियो सभु जवाब ॾियो मूंखे नबी जी गुलामी खपे अॼु अहद कर त बाक़ी ज़िंदगी मुस्तफ़ा करीम जो आशिक़ बणिजी गुज़ारींदासीं सुभान अल्लाह मुंहिंजी दिलि चए थी हिकिड़ो शेर अञा महबूबनि जी शान जो ॿुधायां उर्दू जो शाइर आहे सो थो चवे ए रसूल अमी खातमुल मुरसलीन तुझसा कोई नहीं तुझसा कोई नहीं ए रसूल अमी खातमुल मुरसलीन तुझसा कोई नहीं तुझसा कोई नहीं दस्ते कुदरत ने मैंने बनाया तुझे जुमला साफ से फिर सजाया तुझे दस्ते कुदरत ने मैंने बनाया तुझे जुमला साफ से फिर सजाया तुझे ए अज़ल के हंसी ए अबद के हंसी ए अज़ल के हंसी ए अबद के हंसी तुझसा कोई नहीं तुझसा कोई नहीं तुझसा कोई नहीं जो तुझसा कोई नहीं ए रसूल अमी खातमुल मुरसलीन तुझसा कोई नहीं तुझसा कोई नहीं नबी जड़ो को आहे न आयो नहीं दो असां महबूब जे लाइ असां जी टूटी आहे त महबूब सां गुलामी जो नातो नबी सोने सां ताल्लुक़ काइम कयो मदीने वारे साईं सां नातो गंढियो कामयाब उहो हुआ जंहिंजो नालो मदीने वारे जे गुलामनि में शामिल कयो हुजे तो जो पैसो हुजे दौलत हुजे माल हुजे धन दरावत हुजे कुर्सी हुजे नौकर चाकर हुजे अॻियां पोयां गाॾी हलंदड़ हुजे साईं मुंहिंजा माण्हू सलामी करण वारा हुजनि इहो माण्हू कामयाब न को सलाम करे या न करे को इज्जत दे या न दे पर उन जो नालो महबूब जी महफिल में वरतो तो वञे अल्लाह वटि इज्जत उन जी आशिक जवात तख्ते सिकंदरी पे वो थूकते नहीं है बिस्तर लगा हुआ हो आका जिनका तेरी गली में महबूब वट जेको मुअज़्ज़ज़ बणजी वियो मदीने वारे वट जेको मक़बूल बणजी वियो तंहिंजी इज्जत दुनिया में बाहे कब्र में उहो मुअज़्ज़ज़ आ हशर में उन जी इज्जत आ अर्श जो छप्पर छाम उन खे मिलो जेको मुंहिंजे दिल पर नबी सां मोहब्बत जो नातो करण वारो दोस्तों नातो जे करण चाहियो था त पंहिंजी सूरत ऐं सीरत मुहम्मदी बणायो मदीने वारे साईं जे तरीक़े ते अमल कयो सुभान अल्लाह चईसी वाह वाह कईसी साईं मुंहिंजा गुलामी रसूल में मौत भी क़बूल है जो ऐलान भी कयोसी पर मिठा असुल गुलामी इहा है जेको महबूब फरमायो न ते अमल करे ॾेखार पंज वक्त नमाज पढ़ कूड़ न ॻाल्हा चोरी सोरी जा कम न कर ज़ुल्म ऐं बेहयाई वारो रस्तो छॾे ॾे कम उहो कर जंहिंमें अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं पंज वक्त नमाज पढ़ो नमाज न छॾियो अकीमुस सलात वला तकुनु मिनल मुशरिकीन नमाज कायम
ईमान कयो ऐं मुशरिकन मान थियो कुरान मतलब ही हुआ जेको नमाज न तो पढ़े गोया कि वो मुशरिक है काफरन में मुसलमानन में फर्क करण वाली शे नमाज आ नमाज पढ़ो पर बा जमात नमाज पढ़ो नबी से फरमायो तारिकुल जमात मलऊन जमात नमाज छडण वाले लानत कया तारिकुल जमात यंजुल समाइलहु बेनमाजी जमात नमाज छडण वारो आसमान में संदवा आसमान उते लानत विझवा बताई जमात यमशी अलल अर्द वल अर्द तलअनहु बेनमाजी जमात छडण वारो ये जमीन ते हलंदो आ जमीन उते फिटकार विझंदी आ रब जी का लानत पवई अल्लाह जी जमीन ते हली तो वरी जमात नमाज न छो पढ़ी केतरी नमाज छडियो वेठो ही केतरा अल्लाह जा हुक्म भनियो वेठो ही मिठा अज वायदो कर त 5 वक्त नमाज पढ़ भी है कौन पढ़ दी 5 वक्त नमाज पढ़ो हलाल खाओ पान हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो पंजे पेट के हराम सा न भरियो जेको हिकड़ो लुकमो पेट में हराम जो वने गोया के जहन्नम जी बाह के वो पंजे पेट में भरे रहियो है हिकड़ो रुपयो ब्याज जो खाए नबी सही फरमायो होना बैतुल्लाह शरीफ में पंजी सच्ची ना करे रुपयो ब्याज जो भरे ब्याज के गुनाह था समझन हराम कमाई के गुनाह न था समझन खपे जो ए कूड़ा समझंदो हिकड़ो माप तौर में कमी कंदो ये 10 रुपया माप तौर में कमी करे धोखेबाजी करे जेके 20 रुपया 100 रुपया कमाई घरानी खाईंदे केतरा दी खाईंदे मिठा कूड़ न ॻाल्हायो जुल्म जा कम न कयो मुसलमान जा हक़ न खाओ कयो फरमायो बड़ी वाली मदरसा बात कयो दीन सिखो दीन सा दिल लायो पंहिंजे सीने के मुस्तफा करीम जी मोहब्बत से भरियो शाल अल्लाह राजी थे अल्लाह जो हबीब शन राजी थे रब मुझो चवण तमा जो बुधण पांजी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबी अजमईन या अल्लाह सना गुनाह माफ फरमा खताओं दरगुजर फरमा ए मुझा करीम रब तू असा जे मथा राजी थी दीन दुनिया जी नेमतुन सा माला माल फरमा कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन के शिफा अता फरमा साइलन जा सवाल पूरा फरमा मुश्किल जदनी मुश्किलात आसान फरमा ए मुझा मौला पुरन बीमारियों का महफूज फरमा ड्रिक्युन बीमारियों का महफूज फरमा रजील उम्र का बचा ए मुझा करीम रब सकरात जी सख्तियों का बचाए जा मरण जे वक्त में मदीने वाले साईं जो दीदार नसीब कजा कलमे सा ईमान सा लाडाणो नसीब कजा ए मुझा करीम रब जेको कुछ पढ़ियो वियो ए मुझा मौला जेको कुरान मजीद 11 खत्मा पढ़िया विया इन जो सवाब दिलबर नबी जी बारगाह अक़दस में हदियतन तोहफतन पेश कयो जा कबूल मंजूर फरमा हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे तवस्सुल सा अहल बैत अतहार सहाबा किराम औलिया इज़ाम तमाम जे अरवाहन के पेश कयो जा कबूल मंजूर फरमा मुझा मौला मुस्तफा करीम जे सदके महबूबन करीमन जे बचड़न जे सदके सहाबा किराम जे सदके जन ये महफिल सजाई उन के दुनिया आखिरत जी नेमतुन सा माला माल फरमा मदरसे जे मुखय्यरन जो खैर फरमा मुझा मौला असी जेकी भी न महफिल में शरीक थियासी असा सभनी जे दिल जो मुरादों पूरी फरमा जेकी भी न दुआ के आमीन चवन था तन सभनी जा जायज मकसद मतलब मुरादों पूरी फरमा